दड़ो जो नौजवान अल्लाह बचायो उर्फ एबी सुमरो वल्द इस्माइल सुमरो सऊदी अरब जे शहर दमाम में रोड हादसे दौरान फोत थी वियो आहे, जंहिंजो लाश सऊदी अरब खां पाकिस्तान आणे दड़ो जे अबाणे कब्रिस्तान पीर फुल बादशाह में मिटी माओ हवाले कयो वेंदो। नौजवान एबी सुमरो जे फोत थियण वारी ख़बर जीअं ई दड़ो में पई त संदसि वञी समेत माउ पीउ खे बेहोशी जा दौरा पइजी विया। नौजवान जो तॾो संदसि दड़े वारी रिहाइशगाह ते विछायो वियो आहे। नौजवान एबी सुमरो बाबति मालूम थियो आहे त संदसि कुछ वक़्त अॻु शादी थी हुई, जंहिं मां खेसि हिकु न्याणी जो औलाद आहे। पाण सऊदी अरब जी हिकु मक़ामी कंपनी में कम्युनिकेशन मास इंजीनियर हो, जेको सऊदी जे शहर दमाम खां कार में ॿिए शहर वञी रहियो हो, जिते संदसि गाॾी हादसे जो शिकार थी वई।